छा तव्हां के हिक अहिड़े इंसान बाबति ॿुधो आहे जंहिंजी फिल्म रिलीज़ थियण ते इंडिया जे केतिरनि ई शहरनि में मोकल जो ऐलान कयो वेंदो आहे। हिकु अहिड़ो ई अदाकार जंहिंजी पूॼा कई वेंदी आहे ऐं जंहिंखे मदाऊं थेलाउन यानी लीडर चवंदा आहिनि। जी हाँ, असां ॻाल्हाए रहिया आहियूं ॾखण ऐं हिंदुस्तान जे सभ खां वॾे सुपर स्टार रजनीकांत जे। अॼोके वीडियो में ॾिसंदासीं त उहो कीअं ग़रीब बस कनेक्टर तौरु पंहिंजी महिनत ऐं अंदाज़ सां सॼी दुनिया खे पंहिंजो दीवानो बणाए छॾियो। जी हाँ, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो आहे सजाद ऐं तव्हांखे कहाणी ॿुधाईंदुसि इंडिया जे अदाकार रजनीकांत जेको फिल्म ठाहिण सां इंडिया जे केतिरनि शहरनि में मोकल जो ऐलान कयो वेंदो आहे। रजनीकांत जो असुल नालो शिवाजी राव हुओ। हू 12 डिसंबर 1950 ईस्वीअ ते बंगलोर हिकु गरीब खानदान में पैदा थियो। हिन जी का ज़िंदगी सवली न हुई। हिन जो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो हुओ ऐं हिन कोलीअ जो कमु कयो, कारपेंटर बणियो। आख़िरकार ट्रांसपोर्ट सर्वे तौर में भर्ती थियो, जिथे हू बसुनि जी टिकट कटण वक़्तु टिकट अहिड़ी स्टाइल सां कटींदो हुओ जो लोग खे पंहिंजो अंदाज़ ॾेखारे ऐं मजबूर करे छॾींदो हुओ। एतिरा ई हिन जी का ज़िंदगी सवली न हुई। जिथे ॿिया अदाकार हमेशा मेकअप विग में नज़र ईंदा आहिनि ऐं रजनीकांत पंहिंजे असुल रूप में नज़र ईंदो आहे। रजनीकांत जा सफ़ेद वारनि में ऐं सादे लिबास में नज़र ईंदो आहे। रजनीकांत जो ॿुधाए थो त भले किरदार थोरो ई हुजे पर रस्तो अहिड़ो ठाहियो जो सॼी दुनिया तव्हांजे क़दमनि में हुजे। जेकॾहिं वीडियो पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। रजनीकांत जी शिवाजी राव गायक जी तव्हांखे कहिड़ी फिल्म पसंदि आहे त ज़रूरु इहा कमेंट में असां सां शेयर कजो। हू पंहिंजी दौलत जो हिसो ग़रीब ऐं मिस्कीननि जे तालीम ते ख़र्च कंदो आहे। అగిలిపెట్టడు వాడు నేరుగా బూడిద చేస్తాడు। ऐं हू सोचींदो आहे त आउं जेको बि मिलंदो आहे आउं ग़रीब ऐं मिस्कीननि जे तालीम जे लाइ ख़र्च कंदो आहियां। हाणे बि हिन खे వాడి బానిస కాదు, వాడు ఎక్కడికి వెళ్ళినా గడియారం కూడా ఆగిపోతుంది। हिंदुस्तान जे ॿियो शहर जो पंदाम मिली चुको आहे। दोस्तो, रजनीकांत जी कहाणी असांखे सम्झाए थी त तव्हां शुरूआत करियो ऐं मामूली हुजे छो न हुजे, पर जेकॾहिं तव्हांजो रस्तो पाण सुठो हूंदो त यकीनन दुनिया तव्हांजे क़दमनि में हूंदी। छो त रजनीकांत पहिरियां ॾाढो ग़रीब ऐं मिस्कीन हुओ। बस कनेक्टर तौरु हू पंहिंजी फनकारी लिकियल हुअसि जेको दुनिया के शेयर करे।
1975 ऐं 76 में हिन जी फिल्म रिलीज़ थी। हिन जो फिल्म जो रूल नंढो हुओ, जंहिंखे दुनिया फिल्म ठाहिण महिल ऐं सिगरेट पीअण महिल ई हिन दुनिया खे हैरान करे छॾियो ऐं सिगरेट पीअण जो स्टाइल ई लोगों को परेशान करता है।